आईनो ॾेखारियो त नाराज़ थी वए। बख्शापुर शहर जे शहरनि जो धणी न साईं। शहर जूं घिटियूं गंदे पानी जे वर चढ़ियल। टाउन जी 22 लखनि खां वधीक महाना बजट, पर शहरनि जी को बि सार लहण वारो नाहे। काश जी टीम शहरनि जे दर्द जो दरमान बणजण पहुती त टाउन इंतजामिया खे गप गारो गंदो पानी नज़र न आयो, पर सहाफ़ी नज़र अची विया। खेनि कवरेज करण खां रोकण जी कोशिश। काश जी टीम रवायत खे बरक़रार रखंदे शहरनि जे ॾांहुं रिकॉर्ड करे शहरनि जो केस DC कंदकोट जी अंदर जी अदालत में पेश करे छॾियो। डैरकी जी अलकुतुब टाउन जी कच्ची आबादी वेझो गटरनि जो गंदो पानी ढंढ बणिजी वियो। भर पासे जे घरनि खे शदीद नुक़सान, जर जो पानी ख़राब थियण लॻो। कंहिं बि नोटिस न वरितो। रोहड़ी वेझो क़ौमी शाहराह ते झांगड़ो लॻ 2 कारनि में टकर थी पियो, जंहिं जे नतीजे में 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे गणती जोगी हालत में रोहड़ी मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मियुनि जो तालुक़ु घोटकी जे इलाइक़े ॻोठ इसाक पिताफ़ी सां ॿुधायो पियो वञे। खंबड़ा पुलिस जी अज़ीज़ाबाद वेझो कार्रवाई। चोरी थियल वीगो गाड़ी बरामद करे वीगो मालिक अली गुल लाशारी हवाले करे छॾी। कार्रवाई SHO खंबड़ा अतहर अली चना जी अॻवाणी में कई वई।